तालीम जे लिहाज़ खां असां तरक़ीअ करण बदिरां पोइ ते वञी रहिया आहियूं ऐं इहा असांजी वॾे में वॾी तबाही आहे। अदा तरक़ीअ जो बुनियाद प्राइमरी तालीम ते आहे। अवां ॻोठनि में वञी ॾिसो त प्राइमरी तालीम जी छा हालत आहे। न मास्तर पढ़ाइनि था ऐं न ॿार पढ़नि था। अदा ॾिस, मास्तरी उहे था कनि जिन खे ॿी का नौकिरी नथी मिले ऐं जेके भला मजबूरीअ विचां मास्तर थींदा तिन खे पढ़ाइण सां कहिड़ी दिलचस्पी हूंदी। दादा ॾिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, सभु त अहिड़ा कोन हूंदा न। अदा सभु त खणी न हूंदा पर अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी आहे। अदा ईअं न हुजे त पोइ ॻोठनि में प्राइमरी तालीम तबाही जी हालत में न हुजे। वरी बि इन मसइले जो को न को हल त हूंदो, को न को इलाज त हूंदो। इलाज आहे, उहो इहो आहे अदा त जेके नौजवान मास्तर थियनि था पहिरियां ई उन्हनि में इहा सुजाॻी आणणी पवंदी त बाबा हिन क़ौम जी क़िस्मत अव्हां जे हथनि में आहे, पोइ इहा अव्हां जी मर्ज़ी आहे त उनखे मारियो या जीआरियो। जे वापसि हली वियुसि त इहे सॻा दोस्त मूं ते खिलूं कंदा। पुट तुंहिंजो नालो छा आहे बाबा? शफन। शफन इहो त अधु नालो थियो पुट, तुंहिंजो पूरो नालो छा आहे? शफन या शफीक? अलाए जे। भला ॿुध, हे बकरियूं चारण में तोखे मज़ो थो अचे पुट? अलाए जे। अलाए जे खां सवाइ तोखे ॿियो कुझु बि चवणु अचे थो? भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तोखे किताब वणंदा आहिनि? हा, फोटन वारा किताब। त पुट पोइ तूं पढ़ न, तोखे इलाही सारा किताब मिलंदा। बाबा चाचा बाबा मारी दो। भली करे आया। आई ना बा घर में। अबा मां सुतो दे। अबा मोलू खैर का है, बाहर गाड़ी लो करी। अबा चाचा भली करे। अबा खुश आना मां नौ मनी। वे मोलू वे आओ वे हम खाबा। हां कर खबर खैर का है? अदा पचल बे मरे सब खैर। अबा जो पान वारे मास्टर के समझाए बा। छो छा थियो? इहो त ॻोठ में हिकु धारियो माण्हू आहे। ॿियो बाबा इहो मास्तर मिज़मान माण्हू आहे, मिज़मान किथे ॿार कोन हूंदो आहे। असीं बि मिज़मान सम्झी माठ कयूं वेठायूं पटेल, हुनजो त मन हिकारो वधी वियो आहे। बा अड़े पर छा थियो? मास्तर कहिड़ो ॾोह कयो आहे? कहिड़ो ॾोह कयो त मुंहिंजे छोकिरनि खे चोरे पियो। तुंहिंजे छोकिरनि खे चोरे पियो? पर मास्तर तुंहिंजे छोकिरनि खे छो चोरींदो? इहो चोरे शहर ते वठी वियो छा? अई अल्लाह, ही मास्तर त को ॿारनि जो चोर आहे। बाबा अहिड़े माण्हू खे त अॼु ॻोठ मां कढ। मां मूंखे कहिड़ी ख़बर त को मास्तर अहिड़ो माण्हू हूंदो? ॾिसण में त मामा शराब आहे। पटेल भाया पियो त को तूं सफ़ा असली पोढ़ो थी वियो आहीं। अब हाणे तुंहिंजो मग़ज़ जाए कोन याओ। मुंहिंजे मग़ज़ खे छा थियो आहे? पटेल मुंहिंजी ॻाल्हि तूं सम्झी छो नथो बा? अरे तूं वरी कहिड़ी अंग्रेज़ी पियो ॻाल्हाए पियो? तुंहिंजी ॻाल्हि नथो सम्झाए भला। हा त ॿुध, ओ मारो छोरो 56 बकरियूं बेचारे जंग में उते मास्तर पहुतो, छोरे खे पियो चोरे त तूं पढ़ छो दा? ऑफिस संभरस वनी तो मास्टर के टप्पड़ कराया। दादा तू तो दादा पटेल तो खेते मस्करी सुझिया। ओ मास्टर मुझे बारन के पे चोरे खारे पे कम खा तो खेया गाल चंगी पई लगे। हां भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं मास्तर तुंहिंजे छोकिरे खे पढ़ण लाइ चयो त को ॾोह त कोन कयो न? अवा ॿुध पटेल चवां सच बाबा त तोखे बि मास्तर लाइ कहिड़ियूं पटियूं पढ़ाए छॾियूं बा। अरे मूंखे छो पटियूं पढ़ाईंदो? ऐं को ॿार आहे छा? हा त मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधो पटेल, मास्तर खे सम्झाए छॾ त जेकॾहिं मुंहिंजे ॿारनि खे कारींदो हा त पोइ मूंखे मयार न ॾिजे। हा ॿुधाए थो छॾे हला थो मां ताक़त खारे थो असांजे ॿारनि खे ईंदो ताक़त मां त ॾिसंदो मां। बाबा चाचा आज ॾाढी कावड़ में आहे। अमा सफ़ा अधु मग़ज़ी आहे, ज़ाल खे ॿारनि खे तपाए वेठो आहे। पर चाची सारे पुॼण जहिड़ी आहे।
अवां सच थी चई ॻोठ में इहो ॻाल्हि पियो ॿुधल आहियां। लव हींअर तुंहिंजे दर जा माण्हू ॾाढा ॾुखिया आहिनि। न ॾुखिया त कोन आहिनि, पर वीचारा सादा सुदा ऐं मिसकिन माण्हू आहिनि। हा पर हींअर मूं सां अलाए छो नथा ठाहिनि। हा तोखां मिड़ेई छिरकनि था। मूंखां छो? आऊं को ख़राब माण्हू आहियां छा? ख़राब माण्हू त कोन आहीं, पर हमरा सम्झनि था त तो मां चङाई कान थींदी। मियां हे दुनिया तरक़ी करे अलाए किथे वञी पहुती आहे ऐं सदियुनि सालनि खां वठी रिढूं ऐं ॿकरियूं चारींदा अचनि। ॿिया घटि में घटि मन संदनि ॿार सुधरी पवनि। मास्तर तूं जंहिंखे सुधरण थो चईं सो हुननि लाइ नुक़सान वारी ॻाल्हि।